पंज वक्त नमाज पढ़ी, पंज वक्त नमाज पढ़ी, दाढ़ी रखनी, सुठा अमल करना। तो अल्लाह तबारक व तआला जेके सुठा अमल कंदा आहिनि उनखे नाल फरमायो वल अस्र इन्नल इंसाना लफी खुस्र। अल्लाह ताला फरमायो कसम ज़माने जो इंसान खसारे में आ, छा में आ, खोट में आ, खसारे में आ। बच्चा चेरान यार करीब में माना बता जेके बच्चा अल्लाह ताला फरमायो इन्नल लज़ीना आमनू ईमान वाला बच्चा व अमिलुस सालिहात ईमान सां गॾोगॾु सुठे नमूने अमल करण वारा बच्चा बाक़ी ॿिया सभु हज़ारे में आहिनि। यार ईमान वारो हुजण बि लाज़मी आहे, उन सां गॾोगॾु उन जा सुठा कम हुजण, निमाज़ी हुजण बि लाज़मी आहे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में फरमायो मा सलककुम फी सफ़र, के कहिड़ी शइ जहन्नम में दाख़िल कयो आहे। अल्लाह तबारक व तआला ने फरमायो त उहे शख़्स छा चवंदा, क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन। माण्हू चवंदा असां नमाज़ी कोन हुआसीं, नमाज़ न पढ़ंदा हुआसीं। छा चवंदा हुआसीं त नियत साफ़ नमाज़, छा चवंदा हुआसीं नियत साफ़ नमाज़ माफ़ अदा जेकॾहिं नमाज़ माफ़ हुई त रसूलुल्लाह जे मथां जे महबूब नमाज़ न पढ़े महबूब जी मर्ज़ी, महबूब मतलब बीमारी वारी हालत में नमाज़ पढ़ी आहे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब सख्त बीमार थी पिया तब नमाज़ में इजाज़त न छॾे, छो जेका नमाज़ आहे इहा दीन जो थंभ आहे। काफ़िर ऐं मुस्लमान जे विच में फ़र्क़ आहे त नमाज़ वो तो असां नमाज़ न पढ़े। अल्लाह छा थो फरमाए, उहे शख़्स छा चवंदा लम नकु मिनल मुसल्लीन, असां नमाज़ न पढ़ंदा हुआसीं, असां बस चवंदा हुआसीं त नियत साफ़ नमाज़ माफ़। छा जी नमाज़, इहो त मौलवी जो कमु आहे। अदा इहो सिर्फ़ु मौलवी जो कमु न आहे नमाज़ पढ़णु, इहो उम्मत मुस्लिमान जो कमु आहे त उहे पंज वक्त नमाज़ जेको नमाज़ पढ़ंदो आहे त अल्लाह जी रहमत जा वस्तारा थींदा आहिनि, अल्लाह महिरबानी फरमाईंदो आहे उनजे मथां। तो असांखे घुरिजे त तो असां पंज वक्त बाजमात नमाज़ पढ़ूं। अल्लाह ताला फरमायो व अक़ीमुस सलात व आतुज़ ज़कात वरकऊ मअर राकिईन। अल्लाह ताला फरमायो नमाज़ कायम कयो, ज़कात अदा कयो, रुकू कदम सां गॾु रुकू कयो। नमाज़ न पढ़णी आहे, कबर में पहिरियों सुवाल छा जो थींदो आहे नमाज़, छा जो सुवाल थींदो आहे नमाज़। पहिरियों सुवाल जेको थींदो आहे उहो नमाज़ जो थींदो आहे। अगरि पहिरीं जवाबु न ॾेई सघंदासीं त असां छा पोइ तूं असांखे नमाज़ी बणिजो, पंहिंजी औलाद खे नमाज़ी बणायो, पंहिंजी औलाद खे दीन जे तरफ़ माइल कयो। क़ुरान मजीद जी तालीम अॼुकल्ह जे दौर में घटि थी वई आहे। क़ुरान मजीद पंहिंजे बच्चनि खे पढ़ाई, पोइ इन जे सदके में भलाई थी वेंदियूं। मां ॻाल्हि कई पई त भाउ नादर जे वारद जे ईसा अलैहिस्सलाम लाइ वेठा हुआ, मौज़ूअ खां ॿाहिरि हलिया वियासीं त ईसा अलैहिस्सलाम जे लाइ महबूब करीम जी हदीस मुबारक आहे त मैयत कब्र में इन जहान खे छॾे वञण खां बाद में कुझु बि न खणी वेंदो आहे, टे अमल उनखे उते कबीला सब खां पहिरीं आहे नेक सालिह औलाद ऐं ॿियो इल्म। कंहिंखे क़ुरान मजीद यादि करणी, कंहिंखे सरफ़ पढ़ाई, कंहिंखे नहव पढ़ाई, कंहिंखे हिदायत पढ़ाई, कंहिंखे उसूल शाशी पढ़ाई। ये जेके किताब आहिनि आलिम उन्हनि खे पढ़ाई, उन्हनि खे हाफ़िज़ पढ़ाई। पोइ ये जेके जेको उनजो नेक अमल वारो अमल हलंदो रहंदो त अल्लाह उनखे क़ब्र में सवाब अता फरमाईंदो।
को आलिम पाया बया आलिम कड़ी करे छिड़े हो तो उनके सवाब तो मिले कोरते नेक साले औलाद उन जी लाए दुआ की पूरे सवाब तो मिले भाव नाज़र मानी कराई तो असा कादी से जग मानो अचे गया से हाने इनजो सवाब नंबर उनके मिले हां त्री गाल जे करे को नेक अमल करे काथे को नरको हणी गयो तो ता को मुसलमान आयो पानी पीते अची करे एक देखो उन नलके मां जो निकरे तो उन टेपे टेपे जो सवाब कब्र वारे के मिलंदो उन कब्र वारे जे ताला जी मेहरबानी किया वो तो असा में कुछ न कुछ त कयो वाला नमाज पढ़ बाजे औलाद के साथे बनाए इने ना इला आवा रखी वनी इने ना जे पांचे ख्याल सा संगत सा होटल पे हली गई को मां एड़ो लगी हो जे को ने अकीदे के खराब करे नहीं रही चया बाबा सुनने में छाई फिर इना अकीदे खां थेड़ खा उनके पांचो का करे वजन इनन शय जो तो असा के बचा पांचे बच्चन जे मां नजर रखो उनके सही अकीदो सिखायो त मुस्तफा करीम सा मोहब्बत करनिया मुस्तफा जे सहाबा सा मोहब्बत करनिया उनके ला गुल दिल में ना रखो सोने अली सा मोहब्बत करनिया हजरत अबू बकर सिद्दीक सा मोहब्बत करनिया सुभान अल्लाह वाह मुझे सिद्दीक जो शान आला शान सुभान अल्लाह दाड़ियां तो सुभान अल्लाह वाह मुझे सिद्दीक जो शान आला शान भोले सोर हान के फाइक जे फरमान के वाह मुझे सिद्दीक जो शान आला शान हजरत अबू बकर सिद्दीक सा मोहब्बत करनिया हजरत अली रज़ियल्लाहु सा मोहब्बत करनिया हजरत उमर सा मोहब्बत करनिया हजरत उस्मान सा मोहब्बत करनिया पर हजरत अमीर मुआविया सा मोहब्बत करनिया मुस्तफा या साहबीन मुस्तफा सच्चा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बच्चन सा सच्चा तने अल्लाह जी महबूब फरमायो त मुझे सहाबन के बारे में घटो न गालाईंदा ला रसूल असहाबी मुझे सहाबन के बारे में गालियों न करदा छो यार या रसूल अल्लाह महबूब फरमायो फलो अन्ना अहदहुम अनफक़ मिस्ला उहदिन ज़ादा अमा जी करी को दुनिया वारो ओहद जबल जेतरो सोना ला अजरा में खर्च करे हेडा मुस्तफा करीम जो सहाबी मा बलग मुद्द अहदिन वला नसीफहु हेडा मुस्तफा करीम जो सहाबी अध टोयो अला अजरा में खर्च करे हेडा आम मानू ओहद जबल जेतरो सोना ला अजरा में खर्च करे त आम मानू के एको अजर न मिलंदो जेतरो मुस्तफा जे सहाबी के सुभान अल्लाह उन जो शान मिलालो सुभान जी अल्लाह जे महबूब सा मोहब्बत महबूब करीम अल्लाह जे रूहानी निगाह सा उन जे दिल के धोई छो उन जे दिल के पाप करे छो उन जो दिल ज़ंग पाप है तो अल्लाह तबारक व तआला करे फरमायो अल्लज़ीन आमनू व हाजरू व जाहदू फी सबीलिल्लाह बिअमवालिहिम व अनफुसिहिम आज़म दरजतन इंदल्लाह व उलाइका हुमुल फाइज़ून ओहे शख्स जिन ईमान आनो जन हिजरत कई अल्लाह जी राह में जिहाद कयो बाजा माल बाजू जान अल्लाह जी राह में कुर्बान कयो अल्लाह ताला फरमाए तुम्हारा पकड़ी मौलम मुस्तफा जे सहाबा जो लो दर्जो आहे यही कामयाबी दादा पांजे औलाद के सही रास्ते से था बस सुभान तुझे दा खत्मा दूर तक करी कुरान मजीद की तालीम सुभान अल्लाह के जे सदके में महबूब करीम के सदके में अल्लाह के नबी दौर करे हजरत आदम अलैहिस्सलाम को कहे या करीम मुस्तफा करीम के सदके में मुझे बख्शिश फरमा अल्लाह ताला फौरन बाबा वो तो असा के भी दस पर फत्तबिऊनी मा मुराद या ना है फत्तबिऊनी मा मुराद आयत रसूलुल्लाह जी
ताला ने फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू दुखुलू फिस्सिल्मि काफ़ा ए ईमान वारो इस्लाम में मुकम्मल तरह से दाखिल थी वञो वो इस्लाम में छा है ॾाढी छा रखणी आहे ॾाढी सुन्नत मुताबिक़ रखणी आहे 5 वक़्त नमाज़